उनजी ज़मीन आहे, उनजी धरती आहे, हिते कंहिं बि ॿिए घोड़े जे सुंभ रखण वारे खे इजाज़त न आहे। इहो तुर्बत जे ओरे पासे इन पासे लॻियल आहे। त हाणे इहा जेका सॼी जूई मूं तव्हांखे ॿुधाई, इन में वरी जे ॾिसूं त खोड़ एतिरा क़दीम आसारनि अणगणियूं शयूं आहिनि, सवनि छह हज़ारनि जे तइदाद में आहिनि। ऐं आऊं वरी ख़ासि करे रुगो मलीर वारी नंढड़ी हिकिड़ी कुंड आहे, मलीर खां बि उतर वारे पासे, उनजो इन करे ज़िक्र थो कयां त उनजो सऊं सिधो वास्तो शाह लतीफ़ सां बि आहे त ससीअ सां बि आहे। जीअं ससी इन ई वाट तां पुनूअ जा जेके पेर कढ़ींदी जॾहिं वञे थी त शाह लतीफ़ बि आई साॻे वाट वरिती, कड़े ऐं कड़े पर में पेर पुनूअ जो। असांजे हाल में लिखियो पर, जंहिंजी माना लिखियो ॻुझ ॻो। माई ससीअ कहिड़ा ॻुझ ॻोह में पेर ॻोल्हिया हुआ? असल में उहो माग जो नालो आहे। हाणे माग जेको उते माण्हू वञे त ॾिसे न, कड़े ऐं कड़े पिड़ में पेर पुनूअ जो, उनखे ललो पिड़ बि चवनि था ऐं पिड़ बि चवनि था। कड़े ऐं कड़े पिड़ में पेर पुनूअ जो, सिक ॿधाई संदरो जान बलाए जड़े, लकनि सिर लतीफ़ चए मुंद झेड़े ऐं झड़े, पढ़ी ता न पढ़े जे उमिरि सभु ईअं करे। हाणे इहो यार ताड़ियूं महिरबानी करे रखो पाण वटि, इहे ताक़त खे तहलील न करियो, जिते वॼाइणो वञो उते वॼाइजो, ॿुधो भला थोरी असांखे ताड़ियूं भले वॼाइजो तव्हां, जिते जीअं थिए नारा ॿारा खे लॻनि, वोट वोट मिलनि, ऐं मिसकिन माण्हुनि इलेक्शन में बीहंदुसि न को ॿियो, ॿुधो वेही। सो ॻाल्हि पई असांखे हुनजी पिड़ जी, त इहो ललो पिड़ आहे। अच्छा, उनजे भरिसां ई हेठि इहो हिकिड़ो अहिड़ी एरिया आहे जिते पांवारो जबल आहे, जंहिंजो सॼो पाणी पियाले जहिड़ी हिकिड़ी जाइ उते किरे थो, उहो पाणी पोइ वरी हेठि लंघे जी नए में किरी गॾा पारो सॼो पासो इहो आबाद थो करे, मेहुगी वारो पाणी। हाणे पांवारे जो ज़िक्र बि शाह लतीफ़ कयो आहे, वञण मूं वाजिबु थियो सुबुह सवारो। साईं मिठू मेहरी साहिबु, सवारो लफ़्ज़, वञण मूं वाजिबु थियो सुबुह सवारो, पिड़ में पेर पुनूअ जो लॻो लावारो, पब विझंदसि पुठ ते पछंडे पायारो, पछंडे लफ़्ज़, धोबण जो धाड़ो जेकसि जत हणी विया। हाणे इहो पांवारो जबल पिड़, हाणे पांवारो जबल जिते भिटाई साहिब जो तकियो हो, जिते साईं शायदि तकियनि जी ॻाल्हि कई हुई, उते भिटाई साहिब जो जेको तकियो हो, उन ते जेके ठटे मां नानीअ भेटण वेंदा हुआ जोगी, उहे ॿियो पाणू हिते अची कंदा हुआ। तकियो हो मूं ॻाल्हि कई, आहे हींअर कोन। छो त हींअर उते जेका बहरिया टाउन जो मलिक रियाज़ आहे, ग्रांड मास्क नाले हिकिड़ी चवनि था, 8 लख माण्हू हुन में निमाज़ पढ़ंदा, पोइ अलाए केरु हूंदा उते, त उन मस्जिद जे पेशाब जूं जायूं उन तकिए ते ठहियल अथव। असां भिटाई जी ॻाल्हि कयूं था, इहा भिटाई जी तारीख़ी शयुनि जी तव्हां ॻाल्हि थो ॿुधायां। उनखां पोइ जेको पिड़ जेके असीं चऊं था, इहो ललो पिड़ जेको आहे, ससीअ सां इन जो वॾो राब्तो आहे। इन पिड़ सां बि हिकिड़ी कहाणी मनसूबा आहे। उन पिड़ में उते गोल्फ क्लब ठहियलु आहे। इहा जेका जूई तव्हांखे आउं ॿुधायां थो, उन में जेकॾहिं असां तारीख़ी ओञाण ॾिसूं त हिकिड़ी खाण आहे। तारीख़ी ओञाण जी ख़ाली इहा नंढड़ी जूह, जंहिंमें ॿुधा दौर जा आसार, ॿुध जूं चाकड़ियूं बि उते आहिनि, कमल जो गुल आहे, ज़रतशी दौर जा आसार, उते उन्हनि जूं चैन पथरनि वारियूं हॾायूं कबरूं, ऐं क़दीम ज़राअती जेको निज़ाम असां चऊं, जेके असां निंग चऊं था, जंहिंमें अनु छणिबो हो, अंग्रेज़ी में उनखे कप मार्क्स चवनि था। पाकिस्तान जूं, दुनिया जी त मूंखे ख़ैर ॼाण कोन्हे, पर पाकिस्तान जूं वॾे में वॾियूं इहे जेके निंगूं आहिनि, उहे बि इन एरिया में आहिनि। ऐं पथर जे दौर जा जेके औज़ार, उन्हनि जूं सम्झ त फैक्ट्रियूं उनखे खणी चइजे, जिन ते उन्हनि कमु कयो आरकाई वारनि। उते हींअर शायदि बिलाल हाउस थो ठहे या मलिक रियाज़ हाउस थो ठहे, जेका इहा एरिया आहे। ऐं उनखां पोइ ॿिया हिकिड़ा सर्किल लॻियल आहिनि, वॾा पथर जा, 4-4, 5-5 फुट, जिन खे स्टोन सर्किल्स, दुनिया में इन्हनि शयुनि ते कमु थो थिए। असां वटि इहे सभु ठहनि पियूं। ऐं उनखां पोइ इन ई एरिया जे अंदरि अंदाज़न 200 खनि गाड़ी कबरूं आहिनि। हाणे इहा सॼी जेका एराज़ी मूं तव्हांखे ॿुधाई, उन में भिटाई जी वाट, ससीअ जी वाट अॼु मशहूरु आहे, इहो पांवारो जबल, इहो पिड़, इहे एतिरियूं जेके शयूं आहिनि, इहा सॼी एराज़ी हिन वेझड़े वारे दौर में, मुंहिंजे ख़्याल में 2-3 साल मस थींदा,
असांजी चूंडियल जेका अवामी नुमाइंदा पीपल्स पार्टी जी हुकूमत 7-8 साल खां जेका असांजे सिंध ते आहे, 26,000 एकड़ उन एरिया जी मलिक रियाज़ खे चक ते चाढ़े लिखी ॾेई छॾी आहे, जंहिंमें इहे भिटाए जूं वाटूं वग़ैरह इहे सभु शयूं इन जे अंदरि आहिनि। इहे ॻाल्हियूं मुंहिंजे ख़्याल में इहे ॻाल्हियूं थियणु घुरिजनि त भई हीअ हेॾी सॼी तहज़ीब आहे, सकाफ़त आहे, जंहिंमें तारीख़ी जायूं, भिटाई जो तकियो, भिटाई जी वाट, ससीअ जी वाट, ॿियूं जेके शयूं, पाण वारो जबल जेको अंदाज़नि 15 किलोमीटर हीअं डिघो आहे, 1000 खां 800 किलोमीटर ऊचो आहे, जिते माण्हू चढ़ी बीहंदो त साम्हूं पब ॾिसबो, उहो सॼो पटे पोठो कयो वियो। त इहे सभु शयूं, इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते। हींअर असांजे हिन शाइर जी, दुनिया जो वॾो मनो शाइर जंहिंजे ॿोलीअ में लहजा वेठा हिते ॻोल्हियूं, जेकॾहिं दर्सी किताब ॾिसूं त उन जे 3 जायुनि ते पैदाइश आहे। कि असांजा आलम हाला हवेली था लिखनि, दस्ती किताबनि सभनि में लिखियो पियो आहे, किथे बीहपुर लिखी पई आहे, किथे सुई कंदर लिखियो पियो आहे। तव्हां उन्हनि जायुनि जी ठीक टे आहिनि, उन्हनि ते तहक़ीक़ थियणु घुरिजे त कहिड़ो आहे, पर तव्हां उन्हनि जी हालत ॾिसो, भिटशाह खां बीहपुर या हाला हवेली 15-18 किलोमीटर, हिकिड़ो ओभर में अथव, ॿियो ॾखण में अथव, उन्हनि ते चलो ठीकु आहे। पर जेको कच्छ में सुई कुंदर जो जेको मक़ाम आहे, मुक़ाम जेको आहे, उते हबीब शाह जो जेकी हवेली आहे, उनजी हालत तव्हां ॾिसो, सभु आसार ई बीसारियल आहिनि। जेकॾहिं को तहक़ीक़ कंदड़ तहक़ीक़ अची करे छा ते कंदो, उते प्लेस मौजूदु हूंदी, जाइ मौजूदु हूंदी त उन ते अची कंदो न। या ॿी मज़े जी ॻाल्हि त सभु तव्हां पढ़ियल ॻाल्हि माण्हू वेठा आहियो, शाह लतीफ़ जे सोहरे जो नालो मिर्ज़ा मुग़ल बेग अरगून, ॿियो मोह साईं अलाना साहिबु उते वियो आहे, चए त आउं ॾिसी आयो आहियां, कि मज़मून में लिखियो अथसि, मूंखे यादि न आहे, भलो साहिबु उते वियो आहे। हाणे इहो भिटशाह खां 24-25 किलोमीटर हूंदो, उॾेरे लाल खां मींहं वेह जो क़ब्रस्तान 7-8 किलोमीटर हूंदो, शायदि कंहिं हुते वञण जी तकलीफ़ ई न कई आहे। उहा जेका क़बर आहे उहा हींअर झुरी वई आहे, अधु हिकिड़े पासे पियो त अधु ॿिए पासे, उन ते जेको नालो लिखियलु आहे, सन लिखियो पियो, अञा ताईं ज़िंदा आहे, अञा ताईं उहो सम्झो त पथर हाल हयात आहे, पोइ शायदि ॾींदो केॾा खजी या छा किरी वियो आहे, त लिखियो पियो आहे उन ते मिर्ज़ा बेग बिन मिर्ज़ा जान बेग अरगून 1124 ईस्वी सन। हाणे इन्हनि सभिनी शयुनि जी सहार केरु लहंदो, कोस्तानी लहजे ते बहरहाल अचूं था, त आऊं अचां थो न पंहिंजे हिन अॼोके कोस्तानी लहजे वारे मौज़ूअ ते। इहे सभु अहिड़ियूं शयूं हुयूं जेके ॿुधाइणु ज़रूरी हुयूं, त जीअं कोस्तानी लहजे में ऐं ससी आबरीअ जा चंद बैत ते तव्हांखे ॿुधाईंदुसि, एतिरो वक़्तु बि कोन्हे। सो उन्हनि जे अंदरि कोस्तानी पासे वारा जेके लफ़्ज़ आहिनि, हाणे ॻाल्हि इहा आहे, जीअं असां लाड़, कोस्तान, लसबेलो, हाणे इहे जेके वेझियूं वेझियूं जाइ, इन्हनि जा ॿोलीअ जा हिक ॿिए ते तमामु घणा असर आहिनि। हिक ॿिए जा लफ़्ज़ बि के लाड़ी या पंहिंजो कोस्तानी या लासी लहजे जा, या बि जदगाली लहजे जा। जदगाली लहजे ते ॾियो मोह साईं, डॉक्टर आफ़ताब अबड़े साहिबु किताबु लिखियो ॾियो जदगाली लहजे ते। मुंहिंजे ख़्याल में तव्हां चओ त हिकिड़ो लफ़्ज़ जुमिलो त ॻाल्हाए ॾेखार, तव्हां जदगाली लहजे जो ज़ुल्म त ॾिसो न, ॿोली जी जेके ॼाण हुजे, आऊं जे थरी लहजे लिखां, मूंखे कहिड़ी ख़बर पवंदी। साईं जे सराफ़ ने लॻियो, मिठू साहिब जे सराफ़ ने लॾियो, त तूं पिणु लॾे सोन, क़दुरु कंदई कोन, नेई गॾींदई गॾूं असीं। त असां अचूं था त उन्हनि जे अंदरि कोस्तानी लहजे में इस्तिलाह आहिनि, उहे बि इस्तेमालु थियल आहिनि, पर असांजे आलमनि खे उन्हनि जी ख़बर कोन पई, उन्हनि खे बि टोड़ियो अथनि। जहिड़ो इश्तिक़ाक़ करिणो आहे, तव्हां इश्तिक़ जी इस्तिलाह जेको आहे उहो पंहिंजे अंदरि, मैडम वेठी आहे, डॉक्टर गफ़ूर साहिबु वेठो आहे, ॿोलीअ जा माहिर वेठा आहिनि, इस्तिलाह पंहिंजे अंदरि हिकिड़ी अलॻि माना थो रखे, मुकमल पंहिंजी हिकिड़ी माना थो रखे। उन जेको हिकिड़ो इहे 2 लफ़्ज़ या 3 लफ़्ज़नि जो जेको मेड़ आहे, जीअं ससी जो बैत आहे, हुन में आबरीअ में थकिया ई थर थेल चढ़ चुकिया ई चोटीअ, थकिया ई थर थेल चढ़ चुकिया ई चोटीअ, राव मिड़े रत न सॉरी हलंदे हो त पुनो ॾे, भाव मिड़ो ई भेल, उथी राव रेल वेठन तां वारी वरे, थर थेलण राव रेलण भव भेलण, ई छा आहे? इहा इस्तिलाह न आहे त ॿियो छा आहे? हाणे जेकॾहिं असां थर जी अलॻि माना करियूं, थेल जी अलॻि करियूं, राय जी अलॻि कयूं, रेल जी अलॻि कयूं,